असां वटि सिंधी ॿोली एक्ट आहे पर प्रोसीजर्स जो अञा ताईं को बि असां वटि कानून कोन ठाहियो आहे। असां जेको सरकार जो कमु आहे असां उन जे लाइ रेज़ोल्यूशन पास करे सघूं था, ख़त लिखी सघूं था, मुख़्तलिफ़ इदारनि जे पासां पारां ख़त लिखी उन्हनि ते ज़ोर बार आणे सघूं था त इन जा प्रोसीजर्स ठाहिया वञनि, छाकाणि इहा उन्हनि जी कानूनी ज़िम्मेवारी आहे जॾहिं को एक्ट ठहंदो। ॿी ॻाल्हि जेका डॉक्टर आफ़ताब कई त सिंध ॿोलीअ जो ग्रामर कोन्हे। हाणे उन लाइ असांजे दोस्तनि जी लिंग्विस्टिक्स जी हिकिड़ी कमेटी ठाहिणु खपे जेका सिंधी ॿोली अथॉरिटीअ जे तरफ़ां मिली करे ऐं इन ते कमु शुरू करे, छाकाणि त इहो तमामु ज़रूरी कमु आहे। अच्छा, टी ॻाल्हि जेका थी सा इहा थी त असां वटि जीअं मुख़्तियार मल्हा साहिबु चयो त असां वटि स्कूल कॉलेजनि में उस्ताद बि आहिनि, सिंधी ॿार बि आहिनि, पर उहे सिंधी सब्जेक्ट नथा खणनि। हाणे इन में सिंधी बोलंदा आहिनि ऐं सिंधी ॿारनि जो रवैयो आहे। हाणे सिंधी ॿार इन जी ज़रूरत महसूसु नथा कनि। हाणे इहा ज़रूरत कीअं महसूसु कराइजे, छाकाणि सिंधी बाज़ार जी ॿोली कान्हे, कारोबार जी ॿोली कान्हे। जीअं दोस्त चयो त कारोबार जी ॿोली हुजणु खपे जीअं हुनजी अहमियत वधे, पर आउं चवां थो त हिकिड़ी ॿी अहमियत आहे जंहिं ते असांखे सोचणु घुरिजे। उहा इहा आहे त सिंधी ॿोली जेसीं न ईंदी तेसीं शाह लतीफ़ न सम्झी सघूं, ऐं लतीफ़ जी साञा जेकॾहिं न आहे त उहो हिकु त पहिरीं त उहो इंसान ई कोन्हे, छाकाणि लतीफ़ इंसानियत जो वॾे में वॾो शाइर ऐं लतीफ़ सिंध जी तारीख़, सिंध जे समाज, सिंध जे मज़हब, सिंध जी रवादारी ते जेतिरो कमु कयो आहे ओतिरो कमु असां वटि कोन थियो आहे। असां नाले जा मुस्लमान ज़रूरु आहियूं पर असांखे क़ुर जी एतिरी ॼाण कान्हे जेतिरी लतीफ़ जे हवाले सां मिली सघे थी। असांखे इहो जेको ज़रूरत आहे असांजे सिंधी माण्हूअ जी त हू अलाह खे सुञाणे, उहो लतीफ़ जे ज़रिए सुञाणी सघे थो। असांखे इन करे इहा ॿोली राइज करणु खपे ऐं इन जी ज़रूरत ते असांखे इन्हनि ख़त ते इन ई राह ते पंहिंजा मज़मून लिखणु खपनि जीअं सभु इन ॻाल्हि खे सम्झी सघनि ऐं पंहिंजे ॿारनि खे सिंधी पढ़ाइण लाइ मजबूर कनि। ॿी ॻाल्हि जेका अहम आहे सा इहा आहे त सिंध में साइंस ते तमामु घटि कमु थियो आहे ऐं तमामु थोरा किताब छपिया आहिनि। तव्हांखे यादि हूंदो त 73-74 में सिंध साइंस सोसाइटी जो सिंध यूनिवर्सिटी में डॉक्टर मुमताज़ काज़ी मरहूम बुनियादु विधो ऐं उन सोसाइटीअ जे वसीले कुझु किताब सिंधी ॿोलीअ में छपिया जेके साइंस जे मौज़ूअ ते हुआ, जंहिंमें मुंहिंजो हिकिड़ो किताबु जेको मुंहिंजो तमामु अहम किताबु हो उहो हो बैक्टीरियोलॉजी ते इंसान जा पुरस्रार दुश्मन, जंहिंमें हिकिड़ो जीवड़ो इंसान जे जिस्म में कहिड़ा ॿारणु ॿारे थो, कहिड़े नमूने सां बीमारी पैदा करे थो, उनजो ज़िक्र कयल हो। ऐं उहे किताब हाणे नापे थी चुका आहिनि, पर बहितर आहे त सिंध सोसाइटीअ जे उनजी बिल्डिंग बि ठही जेका रेंजर्स जे हवाले आहे ऐं शेख आज़ाद साहिब खे असां वञी चयो त साईं इहा बिल्डिंग सिंध साइंस सोसाइटी जे हवाले कयो, पर उहा न थी सघी। त इहो जेको असांजो रवैयो आहे इदारा ठाहिण जो न आहे, असीं इदारा ठाहींदा आहियूं, केरु ठाहे वेंदो आहे असीं पोयां हुनजा ठाहे छॾींदा आहियूं। सो इन इदारे खे वरी ठाहिणु घुरिजे ऐं इन जे वसीले साइंस खे आम कजे जेका आम माण्हूअ ताईं पहुची सघे ऐं इन जे करे अहमियत ॿोलीअ जी वधी वेंदी ऐं साइंस जी वधंदी। असांजो हिन वक़्तु बि मुर्तज़ा दारे जो साहिबु काफ़ी कमु करे पियो ऐं उन जे कम खे बि कंहिं एप्रिशिएट न कयो आहे, को एज़ाज़ न मिलियो आहे उनखे, हालांकि उहो मुसलसिल साइंस ते किताब छापे पियो। त मुंहिंजी गुज़ारिश आहे त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी इन क़िस्म जे मौज़ूअनि खे कुझु हाणे ध्यानु ॾे, छाकाणि इहे अहम मौज़ू आहिनि, इहे बुनियादी मौज़ू आहिनि। कंहिं ॿोलीअ जो जेको बुनियादु आहे या खणी चइजे
त उनजे इस्तेहकाम जो जेको वॾे में वॾो वसीलो आहे सो साइंस जी ॿोली आहे ऐं असांखे साइंस जी ॿोली अडेप्ट करणु घुरिजे। हींअर आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो ज़मानो आहे, हिन वक़्तु दुनिया वञी किथे पहुती आहे। त इहे ॿ ॻाल्हियूं जेके मुंहिंजे ज़हन में हुयूं ज़रूरु तव्हां सां शेयर कयां। तव्हां इन्हनि ते ध्यानु ॾियो, हाणे इन्हनि सां असांखे वधीक फ़ाइदो पहुची सघे थो ऐं असांखे चङी तरह सां पंहिंजे घरनि में, पंहिंजे ॻाल्हि ॿोल में, पंहिंजे दफ़्तरनि में सिंधी ॿोलीअ जे वसीले सॼी ॻाल्हि ॿोल करणु खपे, जंहिं ॿोलीअ में सभु कंहिं क़िस्म जी मालूमात मौजूदु आहे। जेको ऑनलाइन तव्हां टीचिंग जो सिलसिलो शुरू कयो आहे इहो तमामु अहम आहे, छाकाणि हिन वक़्तु मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ को करोड़ खनि सिंधी माण्हू मुख़्तलिफ़ मुल्कनि में रहनि था। उन्हनि जा ॿार उते जी ॿोलियूं ॻाल्हाइनि था, उते पैदा थियनि था ऐं उन ई नमूने सां रहनि था। उन्हनि जो को इहो तजुब जी ॻाल्हि आहे त दुबई मां आशा चांद ऑनलाइन प्रोग्राम उन्हनि लाइ हलाए थी जेके इंट्रस्टिंग आहिनि ऐं उहे सभिनी जे पहुच में न आहिनि। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो प्रोग्राम जेको आहे उनजी तशहीर कई वञे ऐं त जीअं ऑनलाइन हर हिकु उनखे पाण वटि आणे सघे ऐं उनजो फ़ाइदो इहो थींदो त सिंधी ॿोली हर ॿार जे घर में ॿुधी वेंदी ऐं ॻाल्हाई वेंदी। हाणे हिन वक़्तु असांजा ॿार उते असांजे घरनि में सिंधी ॻाल्हाई थी वञे कैनेडा में, मगर ॿार सिंधी सम्झनि था मगर सिंधी ॻाल्हाइनि नथा। हाणे इहो हिकु अजीब सिलसिलो, छाकाणि पढ़ी लिखी नथा सघनि। त इहो जेको आहे सो जेकॾहिं ऑनलाइन वारे सिलसिले में पढ़णु लिखण बि हुजे त उन सां जेको सो वधीक बहितर थींदो। मूं ऑनलाइन प्रोग्राम कोन ॾिठो आहे पर आउं चाहींदुसि त उन ते वञा ऐं वञी उनखे ॾिसां त कीअं हले थो ऐं उनखे इंट्रोड्यूस कयां पंहिंजे ॿारनि ताईं त जीअं सभिनी ताईं उहो पहुचे। इहो आहे इहे स्ट्रगल जो नओं दौरु शुरू थियो आहे 21वीं सदी में ऐं तव्हांखे शाबाश हुजे डॉक्टर समेजो साहब त तव्हां हीउ कमु पंहिंजे ज़िम्मे कयो आहे। हाणे इनखे अध में न छॾिजो, इनखे वठी हलिजो अॻिते, छाकाणि त ईअं थींदो आहे त हिकिड़ो माण्हू कमु शुरू कंदो आहे वरी ॿियो माण्हू ईंदो त उहो छॾे ॾींदो, पर जेसीं तव्हां आहियो तेसि ताईं त हिन कम खे अॻिते वधायो। ॿियो माण्हू जे असीं हूंदासीं त पोइ हुन सां बि ॻाल्हाईंदासीं, जे न हूंदासीं त ॿिया ॻाल्हाईंदा, मगर इहा ज़रूरत आहे त इहा जेका शमा रोशन हुजणु घुरिजे, सिंधी ॿोली सदाईं ज़िंदह रहंदी इंशाअल्लाह। वॾी महिरबानी।